المؤمنين يدنين عليهن من جلابيبهن صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. پیر طریقت مجاہد اہل سنت حضرت پیر محتاب صدیقی دامت برکاتہم العالیہ اسٹیج تے اہل سنت جا علماء کرام مشائخ اعظام سادات اعلام اے مجھا پیارا دوستو بزرگو بھائرو ہر سال جیاں ہن سال بھی حضرت پیر سائیں ڈاڑے سکم جہاں سونی محفل میلاد جی سنگاریا سائیں جو جذبو آ ہمت آ جوش ولولو آ مدرسو ہلائن تھا تر پاسے میں عشق مصطفیٰ جو پیغام عام کرن جیلا وڈا جتن کن تھا. اللہ کریم انہوں جو سلو دنیا میں بھی دن ای آخرت میں بتا فرمائیں دن چھوتا ان اللہ لا یضیع اجر المحسنین نیکی کرن وارن جو اللہ ضرورو بزائیو نہ کندوا. مدرسو ہلائن کا معمولی گال نائیں. مدرسے جو ضرورتوں پوریوں کرن اخراجات برداشت کرن استادن جا شاگردن جا معاملات نبھائن یا کا معمولی گال کونے. یا خبر ہونے کے ہوندی جے کو مدرسو ہلائیں دڑ ہوندو تہی دین جی خدمت کرن کا معمولی شے نہ ہے. بڑی جہد ای جاکوڑ جو کما ای ان جو انعام با اللہ وٹو ہوڈو وڈو ملے. حضرت پیر محتاب صاحب جن جکا جدو جہد کن تھا پیا اللہ کریم انہوں کے رنگ لاتو آ ای مزید رنگ لگ دو. تواں اوڑے پاڑے وارن کے بھی فرض ہے کہ ہن نیک کم میں تواں سائیں جا دامے درمے قدمے سخنے ہر طرح سا مددگار ہو جو. قرآن مجید میں اللہ تعالیٰ فرمائیو آتا تعاونوا علی البر والتقوی نیکی میں اے پرہیزگاری جے کمن میں اوہ ہک بے جا مددگار بن جی ونجو. یا مدد کیڑی بھلی آ اللہ جے دین جی مدد اسلام جی مدد قرآن جی مدد اللہ جے پیارن سالین بانن جی مدد قرآن جی تعلیم ترویج ائیں تعبیر جی مدد. یا مدد دنیا میں بھی آخرت میں بھی رزق روزی عزت مال دین جے برکتن جو سبب بن جندی. پیارا دوستو ہی مبارک محفل جکا مدینے وارے میر جے آمد جے خوشی میں ملائی ویا ایک مومن بانے جے لائے سب کا وڈی خوشی پانجے نبی جی آمد جی خوشی آ. حضور جو اچن رگے انسان ذات جیلا نہ پر پوری کائنات جیلا کل مخلوقات جیلائے مدینے وارو سائیں رحمت جو چھپر چھاو بڑھ جی آئے. لگے تو تمہاں نگل ہیں جو کو چپ جو روزو رکھے آیا ہو. اللہ خوش کندو ہے جن کے رب زبان دنی آسو دل سا چوے سبحان اللہ. باقی اسٹیج وارا تے نگل آئیں دا انہوں کے گل آئینوں بھگونے ہڑی چو سبحان اللہ. خدا کندو سدائیں سکھیا ہوں دو. مدینے والے سائیں جو اچن
सोने नबी जी विलादत पूरी कायनात जे लाए अल्लाह जो एहसान अजीम आ। मवाहिबे दुनिया में बुजुर्ग फरमाए थो त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शरफ हाज़ल आलम बिमौलिद सय्यद वलद आदम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा लख एहसान लख शुक्राना जहे मदीने वारे साईं जी विलादत जे जरिए इन पूरे जहान जे मथा एहसान फरमायो आ। या खुशी जी गाल आ। मुसलमानन वटि खुशी जे ला वडो लफ्ज ईद जो आ। वडो त्योहार वडो खुशी जो मौको ईद जो हुंदो आ। ईद का वडो असां वटि ॿियो को लफ्ज कोने। जेकॾहिं ईद का वडो अञा को ॿियो लफ्ज हुजे हा त मुस्तफा जे मीलाद जे मौके ते असां उहो लफ्ज ॻाल्हायूं हा। छो त ईद जी खुशी बि नंढी आ, मदीने वारे जे अचण जी खुशी अञा वॾी आ। ॿियो ख़बर तव्हांखे बि खुशी आहे मदीने वारे साईं जे अचण जी खुशी आहे या नाहे? उहो नबी जेको कायनात जे ला इंसान ज़ात जे ला मखलूकात जे ला आलम बाला जे ला आलम ज़ेरी जे ला शर्को गर्ब जे ला शिमालो जुनूब जे ला अल्लाह जी रहमत जो पेकर बणजी आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या जवाहिरुल बिहार में इमाम नबहानी अल्लामा इब्न हजर हैतमी जो कौल आंदो आ फर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन। मदीने वारो साईं अॻियन जो भी सरदार पोयन जो भी सरदार बणजी आयो। वल मलाइकतिल मुक़र्रबीन ऐं अल्लाह जे मुक़र्रब मलाइकन जो भी सरदार बणजी आयो। वल खलाइक अजमईन ऐं अल्लाह जी जेका भी मखलूक आ जेका भी अल्लाह जी खलकियल शय आ उन सारी मखलूकात जे लाए मदीने वारो साईं रहमत बणजी आयो। व हबीब रब्बिल आलमीन ऐं जहानन जे परवरदिगार ऐं पालनहार जो महबूब बणजी आयो। सुभान अल्लाह। जॾहिं मदीने वारे साईं जी विलादत थी रबीउल अव्वल हो 12 जी रात हुई सोने नबी जी जात हुई। इन्नमा तअखर ज़ुहूरुल हिस्सी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी हाज़ल आलम अन जमीहिम ऐ अल अंबिया लियकून मुस्तदरिकन अलैहिम। मदीने वारे साईं के तखलीक में त अल्लाह सभिनी का अव्वल पैदा कयो पर दुनिया में सभिनी का आखिर नबी बणाए मोकिलियो। हिन जे लाए त मदीने वारो साईं दुनिया में अव्वल भी हुजे त आखिर भी हुजे। ये बई शान मदीने वारे साईं के। सुभान अल्लाह। जेको अव्वल हुंदो आ सो आखिर न थी सके, जेको आखिर हुजे सो अव्वल न बणजी सके मखलूक जे अंदर। पर अल्लाह ताला जल शानहू मदीने वाले ताजदार के इहो शान दिनो जो हुजूर अव्वल जो शान भी मदीने वाले मीर के त आखिर हुजण जो शान भी दिलबर नबी के मिला। चो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या ज़मीनुन खां आसमानन खां फलक अर्श कुर्सियुन खां
अग में मुझे दिल पर नबी जे नूर के रब पैदा कयो वरी तखलीक में दुनिया जे अंदर ज़हूर में अल्लाह मदीने वाले मीर के खातमुन नबीन बनाए हर नबी जने पंजो वारो वजाए विया को आखिर में दिल भर नबी आयो वरी जने क़यामत जो रियाड़ो थींदो हर नबी पोइते हूंदा तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी का अॻ में हूंदो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सां सिक सां चओ सल्लल्लाहु अलैहि या शरफुल मुस्तफा में रिवायत अचे थी हदीस कुदसिया रब फरमायो लक़द ख़लक़तु दुनिया व अहलहा लिउअर्रिफहुम करामतक अलैया व मंज़िलतक इंदी ओ मुझा सोना नबी मो दुनिया के पैदा कयो दुनिया वारन के पैदा कयो इन तखलीक मखलूकात जो हिकड़ो सबब आ मां उन्हनि खे पंहिंजे दिल पर मोहम्मद जो शान ॾेखारिया नबियनि खे ख़ल्क़ में तुंहिंजो शान ॾेखारण जे लाइ आसमान वारनि खे ख़ल्क़ में तुंहिंजो मर्तबो ॾेखारण जे लाइ ज़मीन वारनि खे पैदा कयुमि तुंहिंजो शान ॾेखारण जे लाइ दोस्तनि खे पैदा कयुमि मञण वारनि खे पैदा कयुमि तुंहिंजो शान ॾेखारण जे लाइ पर न मञण वारनि खे बि पैदा कयुमि उन्हनि खे बि तुंहिंजो शान ॾेखारण जे लाइ याद अजीब ॻाल्हि आहे न मञण वारनि खे बि रब ॾेखारे थो न मञण वारनि खे बि रब ॾेखारे थो मीलाद जो महीनो थो अचे न त ॾिसंदे न रुगे टंडो जाम न रुगे टंडो केसर न पर सॼी हिंद सिंध अरब अजम पूरी कुर्रे अर्ज़ ते मञण वारा मीलाद मल्हाइनि था ठरियो पिया ठरनि था ऐं मुनाफ़िक बेईमान ऐं मुस्तफ़ा जा वेरी उहे सड़ियो पिया सड़नि था रब हिन धुर के भी मुस्तफा जो शान तो ॾेखारे त हुननि खे बि मदीने वारे जो शान तो ॾेखारे आसमान वारनि खे मुस्तफा जो शान तो ॾेखारे ज़मीन वारनि खे मदीने वारे जो मान ऐं मकाम तो ॾेखारे रब फरमायो ख़लक़तु दुनिया व अहलहा मूं दुनिया बि इन जे लाइ ख़लक़ी आसमान वारा ज़मीन वारा बि इन जे लाइ ख़लक़िया लिउअर्रिफहुम तां त उन्हनि खे मुस्तफा तुंहिंजो शान ॾेखारियो करामतक व मंज़िलतक इंदी तुंहिंजो मूं रब वटि शान ऐं मान छा आहे मां दुनिया वारनि खे ॾेखारण थो चाहियां वलौलाक या मुहम्मद मां ख़लक़तु दुनिया हबीब जे तोखे न ख़लक़िया हा त मां दुनिया खे ई पैदा न कयां दुनिया वारो तव्हां खे रब हिन जे लाइ ख़लक़ियो आहे त ॾिसो मुंहिंजे मदीने वारे जो शान छा आहे सुभान अल्लाह जेॾी महिल हजरत इमाम हैसमी मजमू ज़वाइद में रिवायत आंदी आहे जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी रावी आहे मुंहिंजो सोहणे नबी जो असहाबी तो चवे त मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं अल्लाह ताला जन्नत खे ख़लक़ियो बेहश्त के अग में पैदा के आदम पो पैदा थियो आदम जो वजूद ठयो हो जन्नत में जन्नत हुई त अल्लाह ताला पो उते आदम ठायो न गाल समझो था न अवल जन्नत ठाई पो आदम जो वजूद जोड़ी पो हजरत आदम जी तखलीक का 2000 साल अग में
रब जन्नत जोड़ी मकतूबुन अला बाबिल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन अखू रसूलुल्लाह। आदम जी तखलीक का 2000 साल अग में रब करीम जन्नत के खलकियो ऐं जन्नत जे दरवाजे ते रब लिखी छॾियो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन अखू रसूलुल्लाह। अल्लाह का सवा ॿियो को बि इबादत जो लाइक नाहे, हिकु अल्लाह इबादत जो लाइक आहे। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे ऐं अली मुहम्मद करीम जो बिरादर आहे। या ठरियो वाले कोन ठरियो पुट बेहिश्त जे दर ते रब 3 जुमला लिखाया। 3 दुनिया में मर्ज 3 हिन, दुनिया में मर्ज 3 हिन। हिकिड़ो मर्ज आहे कुफर जो, ॿियो मर्ज आहे शिरक जो, टियों मर्ज आहे निफाक जो। अल्लाह ताला टिनी मर्जन जो इलाज जन्नत जे दर ते लिखायो ऐं मोमिन जेको आहे 3 मर्जन खां आजो हूंदो उहो ई जन्नत में वेंदो। कहिड़ियूं 3 सिटरूं आहिनि? हिकिड़ो अल्लाह लिखायो त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक नाहे। इहो शिरक जो इलाज आहे। जेको मुशरिक आहे उहो अल्लाह खे वहदहु ला शरीक न मञंदो आहे, अल्लाह खे अकेलो न मञंदो आहे। उन जो इलाज अल्लाह ताला जन्नत जे दर ते लिखायो ला इलाहा इल्लल्लाह। ऐं ॿियो आहे कुफर जो मर्ज, उन जो इलाज आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा ध्यान नथा ठारियो, दिल खोले चो सुभान अल्लाह। कुफर जो इलाज आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं टियों मर्ज आहे निफाक जो, मुनाफिकत जो। मुनाफिकत जो इलाज अली अखू रसूलुल्लाह। अली जो शान मोमिन मञंदा अथव, मोमिन मुनाफिक न मञंदो, बेईमान न मञंदो। मुंहिंजा दोस्तो जॾहिं मदीने में हुजूर हिजरत करे आया त मुनाफिक मोमिन हड़ई मस्जिद में गॾु हूंदा हुया। ख़बर कंहिंजे निर ते लिखियल नाहे त ही मोमिन आहे, ही मुनाफिक आहे। हज़रत उमर फारूक थो चवे असां मोमिन ऐं मुनाफिक खे सुञाणंदासीं हिकिड़ी निशानी सां। केरु थो फरमाए? हज़रत उमर फारूक आज़म। अल हक यंतिकु अला लिसान उमर, हक उमर जी ज़बान ते ॻाल्हाईंदो आहे। उमर जी ज़बान हक ॻाल्हाईंदी आहे, सच ॻाल्हाईंदी आहे। साईं फरमाइनि था त लो कान बादी नबियन लकान उमर, जेकॾहिं मूंखां बाद में नबी थिया त उमर फारूक हुजे। वो उमर सोनो तो चवे त असां मोमिन ऐं मुनाफिक खे सुञाणंदा हुआसीं अलीअ जी मुहबत में। जंहिंजी अलीअ सां मुहबत आहे सम्झंदासीं मोमिन आहे। जंहिंजो अलीअ सां बुग़्ज़ आहे, अलीअ सां वेर आहे, अलीअ सां कुदूरत आहे, सम्झंदासीं त इहो मुनाफिक आहे। जन्नत में रब जन्नत जे दरवाजे ते आदम जी तखलीक का 2000 साल अग में रब लिखी छॾियो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अली अखू रसूलुल्लाह। इन्हनि 3 जुमलनि खे मञंदे त जन्नत में वेंदे। अल्लाह जी तौहीद भी मञ ऐं मुस्तफा जी रिसालत भी मञ ऐं अहल बैतन जो शान भी मञ। मौला अली जो मर्तबो भी मञ, मौला अली जी इज्जत अज़मत भी मञणी पवंदई, तॾहिं तूं सच्चो मोमिन थींदे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
असां दरजाब दार आयूं कंदा आल नबीअ सां प्यार आयूं असां दरजाब ओ जंहिंजो पंज तन पाक सां प्यार ना जेको मञंदो चार यार नया जंहिंजो पंज तन पाक सां प्यार नया जेको मञंदो चार यार नया तेजे कलेमे जो एतबार नया तेजे कलेमे जो एतबार नया तन मूज़ खा असां धार आयूं असां दरजाब दार आयूं कंदा नबीअ हुबदार हो भी सनाईंदा आहिनि ॾिठा अथव न को घोड़े जे अॻियां झुकियो बीठो आहे त को झंडे जे अॻियां को डंडे जे अॻियां असां पिटे को मातम को न कयूं असां कारा कपड़ा को न ढकियूं चओ असां सुन्नी आहियूं वज वॼाए सुन्नी आहियूं चओ वज वॼाए असां मदीने वारे मीर जे शान खे मञण वारा असां चइनि यारनि जे मञण वारा असां नबी जे पाक आल बैतन जी इज्जत ऐं अज़मत खे मञण वारा असां नबी जे हड़नी यारनि हथ मथा कर चओ हड़नी यारनि हाँ असां पिटे को मातम को न कयूं असां कारा कपड़ा को न ढकियूं असां झंडनि अॻियां को न झुकूं कंदा मस्जिद सां असां प्यार आयूं असां दरजाब दार आयूं कंदा नबीअ सुभान अल्लाह हिकड़नि खे मञे ॿियनि जे शान खे न मञे तो मिनून बिबादिल किताब व तकफुरून बिबाद किताब जो कुछ हिस्सो मञे कुछ हिस्सो न मञे इहो बि मोमिन न आहे हिकड़नि असाबनि खे मञे ॿियनि जो इनकार करे इहो बि आशिक न आहे इहो बि सचार न आहे नबी जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती नबी जा सहाबी नबी जा सहाबी हड़ई जन्नती अदावत उन्हनि सां हाँ ॾिसो मां ॿ टे किताबनि जो हवालो ॾेई छॾियां मतां सुभाणे वरी को एतिराज़ करे ऐं किताब सुन्नियुनि जा हिलियतुल औलिया जिल्द 7 सुफ़ो नंबर 256 मजमउ ज़वाइद जिल्द 9 सुफ़ो नंबर 111 टियों किताब कंजुल उमाल जिल्द 11 सुफ़ो नंबर 624 सुबुलुल हुदा व रशाद जिल्द 1 सुफ़ो नंबर 412 अल खसाइसुल कुबरा जिल्द 1 सुफ़ो नंबर 13 सुयूती सोनो रिवायत आने तो मकतूबुन अला बाबिल जन्नत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अलीयुन अखू रसूलुल्लाह अली जो शान बुध त ईमान ताज़ो थी वने मोह टिड़ी पवन खुदा जो कसम मां जिनमल तकरीर कंदो न सजे मजमे ते नजर हुंदी आ हर
माण्हू जो चेहरो हीअं आईने जे वांगुरु मुंहिंजे अॻियो हूंदो आहे जेॾी महिल अलीअ जी वाखाण कंदो आहियां न मोमिननि जा चेहरा गुलाब वांगे मुनाफ़िकनि जा चेहरा जुलाब वांगे मूंखे कल्ह मोकिली आहे कंहिं वीडियो जी क्लिप उन में हिकिड़ो मुल्लो थो चए ॾाढ़ी बि वॾी अथसि चवे थो त अली इहो ख़लीफ़े राशिद न आहे टे ख़लीफ़ा राशिद आहिनि बाक़ी चौथो ख़लीफ़ो राशिद न आहे अरे 1000 साल खां वठी उम्मत जो मुत्तफ़िक़ अक़ीदो आहे त रसूलुल्लाह जा 4 यार 4 ख़लीफ़ा ख़ुलफ़ाए राशिदीन आहिनि तोखे कहिड़े नांग खाधो आहे जो चईंदो त टियों जेको आहे ख़लीफ़ो राशिद न आहे मिठा इहे बद अक़ीदा बद मज़हब हींअर टेडर वांगुरु निकिरी पिया आहिनि सुन्नियो पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत करणो न मञंदे जन्नत जे दर ते लिखियो पियो आहे बेश्त जे दर ते अलीअ जो शान नबी सोने जे नाले सां गॾु अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो मुहम्मद जे नाले सां गॾु अलीअ जो नालो तूं न मञंदे त पोइ जन्नत में किथां वेंदे जन्नत त उन्हनि जो आहे न जेके इन्हनि 3 कलमनि खे मञण वारा आहिनि इन 3 सिटुनि खे मञण वारा आहिनि जन्नत जे दर ते लिखण जो मक़सद कहिड़ो आहे बेश्त जे दर ते लिखण जो मक़सद इहो आहे त हिन घर में सिर्फ़ उहो वेंदो जेको चवंदो ला इलाहा इल्लल्लाह जेको चवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह जेको चवंदो अलीयुन अखू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुझा दोस्तों खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत आंदी शरफुल मुस्तफा में या रिवायत आई रब फरमायो वकरन तो इस्मका मा इस्मी हबीब पंहिंजे नाले सां गॾु मूं तुंहिंजो नालो गॾो गॾु लिखायो आहे फला उज़कर फी मौदिन हत्ता तुज़कर मई कंहिं बि जाइ ते कंहिं बि मौक़े ते कंहिं बि मक़ाम ते जेको बि मुंहिंजो ज़िक्र कंदो सो तुंहिंजो ज़िक्र कंदो रुगे मुझो जिक्र करे पर सोना नबी जे तुझो जिक्र न करे त मां पंहिंजो जिक्र भी कबूल कोन कंदो मांसि जेसी ताईं मुंहिंजे जिक्र सां गॾु तुंहिंजो जिक्र न करे कंडे केसर वारा हिकिड़ो माण्हू सॼी ज़िंदगी चवे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवे मोमिन थींदो मुसलमान सॾबो अल्लाह के मञई न पुट मोमिन थींदो ई तॾहिं जॾहिं अल्लाह जे ज़िक्र सां गॾु ज़िक्र मुस्तफा कंदो ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु चवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह रब तो फरमाए करन तो इस्मका मा इस्मी हबीब पंहिंजे नाले सां गॾु मूं तुंहिंजो नालो लिखी छॾियो बांगुन में निमाजुन में अज़ानुन में खुतबन में हजन में खैरातन में ज़ाहिदन जे ज़ुहद में आबिद जे इबादत में ज़िक्र खुदा सां गॾु ज़िक्र मुस्तफा सुभान अल्लाह ओ मिठा जेॾीमहिल अल्लाह ताला ही रिवायत जेका हाणे ॿुधायांव थो इमाम ज़ुरकानी आंदी आहे जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 86 मवाहिब वारे भी या रिवायत आंदी आहे
जिल्द पहिरियों सुफ़ो 47 जेॾी महिल हज़रत आदम खे रब जन्नत में ख़लक़ियो न त आदम खे रब सॾु कयो ओ मुहम्मद जा बाबा मज़ो न आयो छा सॾु कयईंसि अञा आदम हाणे पैदा थियो आहे साहु हाणे पियो अथसि रूह हाणे पियो अथसि हयाती हाणे मिली अथसि न शादी कयई न ॿार बचो ॼणी न औलाद थियो न घरवारी छड़ो ग़ैर शादीशुदा असांजो बाबो हज़रत आदम साईं आया शादी कोन थी आहे रब फरमायो मुहम्मद जा बाबा होली मल अर्ज के या रब लिम कन्नैतनी अबा मुहम्मद अर्ज के मुझा मालिक मुखे छाजेला तो मुहम्मद जो बापो चई सॼो आ यो मुहम्मद केरा قال الله تعالى يا آدم ارفع راسك रब फरमायो से आदम पुछी तो मुहम्मद केरा भला थोरो कंधु त मथे करे तुंहिंजे बाबे मुंहिंजे बाबे पंहिंजो मथो मथे कयो फरफा रासहू हीअं जो मथे कंधु कयई फरा नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सुरातिल अर्श अल्लाह जे अर्श जे थंभन ते अर्श जी छत में अर्श जे कुंगरन ते उनके मुहम्मद जो नूर चिमकंदे नजर आयो फकाल या रब मा हाज़ा नूर अर्ज की मालिक ही के जो नूरा काल हाज़ा नूर नबिय्यिन मिन ज़ुर्रियतिक ए आदम तुझे औलाद मजा वो मोहम्मद मुस्तफा पैदा थींदो जो नूर चिमकी रहियो अञा उन जो ज़ाहिरी वजूद जुड़ियो नाहे पर उन जो नूर मूं कायनात खां अॻे ई पैदा करे छॾियो इस्मुहु फिस्समाए अहमद व फिल अर्द मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब फरमाए आदम वो मुहम्मद मुस्तफा इंदो आसमानन ते उन्हें जो नालो अहमद हूंदो ज़मीनुन ते उन्हें जो नालो मुहम्मद हूंदो तू पुछींदो त मुहम्मद केरा पो आदम ॿुध लौलाह मा ख़लक़तुक वला ख़लक़तु समाअन वला अर्दा हे आदम जे मोहम्मद जे जो नूर थो ॾिसी इने के न ख़लक़िया न तो आदम के ख़लक़िया न आसमान पैदा कया न ज़मीन पैदा कया ठंडे केसर वारा जे बापो तुझो न ॼमी आहे त तूं वरी किथां ॼमी आहे बापो आदम थियो त तूं असां बि ठहियासीं न कंहिंजो औलाद आहियूं ॻाल्हायो कंहिंजो औलाद आहियूं हज़रत आदम असां सभिनी इंसाननि जो बापो आहे जे बापो न हुजे हा त औलाद वरी किथां थिए हा ओ मिठा जेकॾहिं तोखे वजूद मिलियो आहे ज़िंदगी मिली आहे जियापो मिलियो आहे त मुस्तफा जे सदके मिलियो मदीने वारे मीर जे मुहाबे मिलियो आहे ॿुधाए त अहिड़े आका जे अचण ते ख़ुशी कजे या न कजे अहिड़े महबूब जे विलादत जी ख़ुशी थींदी या न थींदी हाँ सुभान अल्लाह सुबुलुल हुदा वर रशाद जिल्द पहिरियों सुफ़ो 86 इम्ताउल अस्मा जिल्द टियों सुफ़ो नंबर 188 सीरत हलबिया जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 315 हज़रत मैसरा असाबी तो चवे मता कुंत रसूलन या रसूल अल्लाह असाबी अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह तव्हां कॾहिं खां वठी रसूल थिया आहियो
तव्हांखे नबूअत कॾहिं मिली आहे? साईं फरमाए लमा खलकल्लाहुल अर्द वस्तवा इल समा, पहिरीं अल्लाह ताला ज़मीन खे पैदा कयो, पोइ वरी आसमाननि ॾे मुतवजह थियो, पोइ फसवाहुन सबा समावात, पोइ 7 आसमान अल्लाह पैदा कया। ज़मीन पहिरीं ख़लकी, आसमान 7 पोइ ख़लकिया। व खलकल अर्श, उन खां पोइ वरी पंहिंजो अर्श ख़लकियईं। कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह पंहिंजे अर्श खे पाणीअ ते ख़लकियो। ॿी रिवायत में आहे त पाणीअ ते ख़लकियईं। छा ते ख़लकियईं? पाणीअ ते का शइ रखबी आहे त हीअं लुॾंदी आहे। छा? पाणीअ ते हीअं थाल रखो, हवा ते झूलंदो, लुॾंदो, ॿेड़ी लुॾंदी आहे हवा ते। जेॾीमहिल अर्श खे रब पाणी ते रखियो न, लुॾे पियो, पोइ अल्लाह ताला उन ते लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ईअं जो लिखियईं त लोॾा बंदि थी विया, अर्श सुकून में अची वियो। इन में हिकिड़ो राज़ आहे, ए टंडे केसर वारा, दुनिया में लोॾा लम्मा अचनि न, ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कर, सुकून मिली वेंदी, लोॾा ख़तम। कॾहिं कर्ज़ जा लोॾा, कॾहिं बीमारी जा लोॾा, कॾहिं मुश्किलातूं मुसीबतुनि जा लोॾा ईंदा आहिनि। अल्लाह जो ज़िक्र कर, ला इलाहा इल्लल्लाह, पढ़ो ला हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़ो था न, तव्हांजा 4000 गुनाह रुॻो बख़्शे थो। पुट, मौत हर एक ते आहे, हर एक खे मरणो आहे। या टंडे केसर वारा सदाईं कहिड़ा हूंदा जी? मरबो। पुट अॼु हिकिड़ो नुस्ख़ो ॾेई थो वञा जेको मरण खां पोइ कम ईंदी। ज़िंदगी में हिकिड़ो भेरो इहो कलमो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह, तस्बीह पूरी थिए 100 वारी, चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। 70,000 भेरा इहो कलमो पढ़ी छॾ, मरंदे अल्लाह तोखे बिना पुछा जे जन्नत में मोकिलींदो। पुट इहो ज़िक्र अहिड़ो अथव, 70,000 भेरा इहो निसाब आहे, पढ़ी छॾियईं न, यकीनन अल्लाह उनखे बख़्शे छॾींदो। पर जेकॾहिं इहो कलमो 70,000 भेरा पढ़ी पंहिंजे बाबा साईं खे बख़्शे गुज़ारे वियो आहे, अमड़ गुज़ारे वियो, उन्हनि जा त हक़ आहिनि न तोते। पंहिंजे निपाई 1000 जो त तोसां पोरिया कई, उन अमड़ जो तोते हक़ कोन्हे। मरी वई आहे, हाणे ॿियो कुझु नथो ॾेई सघी। 70,000 कलमो पढ़ी उनजे रूह खे बख़्शे छॾ, यकीनन अल्लाह उनजी मग़फ़िरत कंदो, उनजे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बणाईंदो। कंहिं बि मैयत खे, फौत शुदा खे 70,000 भेरा कलमो पढ़ी बख़्शी, रब उनजी पक्का पक बख़्शिश फरमाईंदो। पर जे इहो पढ़ी पंहिंजे लाइ पढ़ी छॾी त इहो स्पेयर में रखियो हूंदो, रिज़र्व में रखियो हूंदो। जेॾीमहिल मौत आयो न, इज़राइल साह कढंदो, फ़रिश्ता इहो कलमो खणी ईंदा, रब जे ख़िदमत में पेश कंदा, मालिक हिन तुंहिंजे बानड़े ही कलमो शरीफ़ ज़िंदगी में पढ़ियो। रब फरमाईंदो, इन कलमे जे सदके बख़्शो मांस, खोले ॾियोसि दरवाज़ा जन्नत। सौदो सस्तो आहे महांगो आहे? कंदो या न कंदो? हा, हाणे तोखे वांद काई मिले थी तूं करी? वॾो मशगूल आहीं, सॼो ॾींहुं होटल ते वठंदो मक्खियूं तड़ी। कम न कार, चांहि चुके ते 2 कलाक 4 कलाक अखियूं टीवीअ में, ऐं चांहि जे चुके जे लाइ ज़िंदगी बर्बाद थो करी। ओ मिठा, इहे घड़ियूं बि मस्जिद में वेही अल्लाह जो ज़िक्र कर, कलमे जो विर्द कर, मुंहिंजे सुहिणे नबी ते दुरूद ऐं सलाम पढ़, तुंहिंजे चपन जा आवाज़ गुंबद खदरा में मदीने वारो साईं।
अस्मा सलात आल महबती महबत वारो जन मन दुरूद पढ़े तो उन जे चपन जा आवाज मां मोहम्मद करीम पाण पंजे कन्नन साण ॿुधां हां सुभान अल्लाह कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह व खातमुल अंबिया अल्लाह ताला अर्श जे पेशानी ते अर्श जे थंबन ते अर्श जे कुंगरन ते लिखियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व खातमुल अंबिया मदीने वारो सभनी नबियन जे पुजाणी वारो हाणे मिर्ज़े कादियानी जड़ा कई कट्टा काफर अचन उठा थी लड़की बोल तब नबी नथा थी सगन जेको नबूवत जी दावा करे यो दज्जाला कज़ाबा कूड़ो आखिरी नबी आहे त मुझो दिल पर मोहम्मद करीम जो कादियानी काफरा जेको बे के नबी मने वो काफरा खातमुन नबीयीन तुझो मुझो नबी मदीने वारो मीर सुभान अल्लाह वो खलकल्लाह ताला अल जन्नत अल्लाह ताला बेहश्त के खलकियो अल्लती अस्कनहा आदम उहा जन्नत जे में आदम के टिकाई आदम के रहाई वह हवा जिते बीबी हवा के रब खलकियो रहायो फकतब इसमी अलल औरा के साईं फरमाइन था त जन्नत जे वणन जे पन्न पन्न ते रब मु मोहम्मद जो नालो लिखाए छड़ियो वल अबवाबे वल किबाबे वल खियामे व आदम बैन रूह वल जसदे जन्नत जे वणन जे पन्न पन्न ते दरन ते कुबन ते खेमन ते तंबुन ते राहदारियुन ते बेहश्त जे वण वण ते जन्नत जे हूरन जे पेशानियुन ते हूरन जे अखियुन जे माणिक्युन में रब मोहम्मद जो नालो लिखाए छड़ियो सुभान अल्लाह वाह मुझा नबी तुझो शान मुझा दोस्तों रब करीम आदम के देखारियो आसमान वारन के देखारियो मलाइकन के देखारियो तो मुझे नबी जो शान छाए नाला छो लिखी अर्श ते जन्नत में कुंगरन ते छो लिखी ॾिसो मुझो महबूब अथव जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखाए ऐं इहा बि मोहबत आहे मूंखे हिकिड़ो फ़कीर दावत करे वियो मुरीद मोहबत वारो पंहिंजे घर वठी वियो कमरे में विहारी हेॾो साम्हूं लिखियो पिया दिलबर साईं वरी हेॾो दिलबर साईं हेॾो दिलबर साईं हेॾो दिलबर साईं चइनी पिया अरे हे छा कयो अथई चईसी मूंखे तव्हां सां मोहबत आहे तव्हांजे नाले सां मोहबत आहे चवंदो केॾी महिल घर आहे न हेॾे मुंहुं कई वेठो हुजां त तव्हांजो नालो साम्हूं हुजे वरी हेॾे मुंहुं कयां त तव्हांजो नालो साम्हूं हुजे हेॾे मुंहुं कयां त तव्हांजो नालो साम्हूं हुजे इहा मुंहिंजी मोहबत आहे मूं जॾहिं उन फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी त मूंखे वरी हीअ हदीस सम्झ में अची वई अल्लाह ताला पे हर पासे ॾे जन्नत जे वणन ते कुंगरन ते हूरन जे अखियुनि जे माणिक्युनि में अर्श ते फर्श ते मोहम्मद जो नालो पंहिंजे नाले सां रब लिखाए छॾियो रब जो प्यार ऐं दुनिया वारनि खे ॾेखारे पियो त मुंहिंजे मुस्तफ़ा जो जान छा आहे सुभान अल्लाह वाह वाह सोना नबी तुझी इज्जत तुझी अजमत तुझो मकाम चौ सल्लल्लाहु अलैहि या अना मबसा सल्लल्लाहु अलैहि या तफसीर रूहुल बयान जिल
जिल्द 9 सफ़ो नंबर 500 रिवायत आने तरफ फरमायो लौला या मोहम्मद लमा खलक़तुल कायनात। ए मुझा सुन नबी जे तोखे न खलकिया त पंहिंजी कायनात पैदा न कया। इन कायनात के जोड़ में मुझा हबीब तुझे खातिर तुझे सदके तुझे मुहाबे। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों पूछ दे मदीने वाले साईं के अर्शन ते आसमानन ते मुस्तफा जी सुञाण कराई वई। हाणे जमीन वारन खे रब पंहिंजे हबीब जो शान पियो ॾेखारण चाहे त उन जे लाइ रब मक्के जी सरजमीन के चूंडियो जेका रूई जमीन जो धुन आ बिच आ मरकज़ आ महवर आ। जमीन जी मेजरमेंट कयो न जमीन जी माप कयो न मक्को विच में माण्हुनि जे आदमशुमारी ओभर ऐं ओलह माप कयो ॻण कयो त जेतिरा मक्के जे ओभर में ओतिरा ओलह में जेतिरा उत्तर में ओतिरा ॾखण में विच मक्को आ। हितों जेकॾहिं मवासलाती राबतो ओभर वारा ओलह ॾे कने त उहे रेडियाई लहरूं मक्के खां गुज़रंदियूं छो त धरती जो विच मक्को आ। रब सरजमीन मक्के जी मुंतखब कई वरी मौसम बहार जी सियारो बि सियारो आ उन्हारो उन्हारो जी। जे उन्हारे जी ख़बर न थई त पोइ हिकिड़ो ॾींहुं जेकमाबाद में रही आ जी। कश्मीर में हिकिड़ो ॾींहुं रही आ। चालीहो हुजे जून जुलाई हुजे उन्हारे जा जोफन ॾिसणा थई सेवण या सिपी ॾिसी आ त ख़बर पवंदी त उन्हारो छा थींदो। वरी जे सियारो ॾिसणो अथई त रूस ॾिसी आ हीअं बड़कंदड़ पाणी हीअं हार न रूस जो हिकिड़ो इलाइक़ो आहे हीअं बड़कंदड़ पाणी हार त हेठि ज़मीन ते पहुचंदे बर्फ़ थी ॼमी एॾी थधि आहे। मुंहिंजा दोस्तो इंसान वीचारो न थधि सहे न गर्मी सहे। थधि घणी बि नुक़सानकार ऐं गर्मी घणी बि नुक़सानकार। मुंहिंजा दोस्तो उन्हारो वेठो रहो सियारो वेठो रहो ऐं बहार वणदड़ मौसम रातियूं सियारे जूं डिघियूं ॾींहं उन्हारे जा वॾा पर बहार जे अंदर जेॾियूं रातियूं ते ॾींहं हिक जहिड़ा हिक जेतिरा न सर्दी न गर्मी। बहार जी मौसम में वण फोटाड़ो फुटाईंदा आहिनि ज़मीन साई चादर ढके बीहंदी आहे मौसम वणंदड़ हूंदी आहे। अल्लाह ताला मौसम चूंडी बहार जी ज़मीन चूंडी मक्के जी ऐं महीनो चूंडियो रबीउल अव्वल यानी पहिरीं बहार। सुभान अल्लाह। वरी ॾींहुं रब चूंडियो सूमर जो कहिड़ो ॾींहुं उर्दू वारा चवंदा आहिनि पीर छा पीर आहे असांजो पीर आहे माना जेको ॾींहुं मुस्तफा जे विलादत जो आहे उहो ॾींहुं ॾींहंनि जो पीर आहे। जुम्मो छंछर आचर हड़ई मुरीद हिन पीर सूमर अरबी बोली में आचर के ज़रबुआ अल अहद सूमर के ज़रबुआ अल इस्नईन। अल अहद माना पहिरियों नंबर पहिरियों अल इस्नैन माना ॿे नंबर वारो। अल्लाह ताला आचर ते नखल क्यों पहिरीं नंबर ते न
छो त अहद रब जी ज़ात अकेलो अहद अल्लाह अल्लाह का पोइ ॿियो नंबर ज़ात आ त मुस्तफा जी सुभान अल्लाह। वरी रब वक्त चूंडियो सुबुह जो रात में ऊंदाही हूंदी आ रात में अंधारी हूंदी आ ऊंदाही हूंदी आ ॾींहं में वरी सिज जी तपश किरणा हूंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जल शानो फरमायो त मुंहिंजो हबीब ईंदो न सिज जी रोशनी जो मोहताज आ न चंड जी चांडाण जो मोहताज आ। सुबुह जो वक्त आ ओडी मन न चंद्र जी चांडो किया न सिज कमी कढी आ ये थदड़ी थदड़ी रोशनी जहान में। सुबुह जो टाइम केडो भलो आ केडो प्यारो आ। बीमार माण्हू सॼी रात निंड न करे पर सुबुह जो उन्हें के भी निंड अची वेंदी आ छो त सुबुह जो बगड़ो रहमत ऐं बरकत जो सआदत जो लम्हो हूंदो आ। छो त इन वक्त में मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जी आमद थी। रब जी ज़ात चूंड कई चूंडियल नबी पियो अचे त हर शइ जे लाइ चूंड कई। चंड चांडो की न कर सिज थोरो सब्र चंड तू न फिरजाए 12 जी रात चंड लही वियो हाणे चंड तू न फिरजाए सिज तू भी थोरो सब्र कर तुझी रोशनी की जरूरत नाहे। अज जहान के मां मोहम्मद जे चेहरे सां तो चिमकाया। चंद्र चांडो की न कर सिज थोरो सब्र सूह कर सोचरा वर तू बाते सबा मरहबा मरहबा दिल रुबा जो मरहबा मरहबा वाह तो जो अचण बुत फोरा थियण ही तुझा मौजज़ा मरहबा मरहबा दस भाई जो मरहबा मरहबा दिल रुबा ये हली वही खबर अज मके जे शहर नूर चिमकिया चिटा बेह सारे डिठा मरहबा 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 दिल रुबा हूरू आयूं हली आमिना सां मिली हूरू आयूं हली आमिना सां मिली तन ते सेहरा पढ़िया कोट किसरा किरिया मरहबा 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 अज त मीलाद आ हर कोई शाद आ। अज रुके पीर साईं महताब तो नहीं आ खुशी में अज सजे ठंडे केसर ते रहमत थी वसे। अज त मीलाद आ हर कोई शाद आ अज त मीलाद आ हर कोई शाद आ। ओ लख मुबारक मिठा चाह जा पढ़ू चिठा मरहबा 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 दिल रुबा मरहबा मरहबा। जेरी मल अम्मा आमिना जे घर में मुझे दिल पर नबी जी जलवगरी थी सोने नबी जी आमद थी त मक्के जो शहर चिमकी वियो। अम्मा हलीमा जो घर बहकी पियो पर पूरी रूई जमीन में मुस्तफा जो नूर चिमकी पियो।
पूरे मक्के के शहर में खुशबू थी वही, न मुश्क न अंबर न अतर न सेंट न परफ्यूम, एड़ी खुशबू मक्के वारन कदे न सिंधी हुई जेका मुस्तफा जे अचण सा सुरान मक्के में पकड़ी वई। आयो रब जो हबीब पुकार थी वया, आयो रब जो हबीब, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया, खुलिया सुन्युन जा नसीब, खुलिया टंडे केसर जा नसीब बेड़ा पार थी वया, खुलिया आशिकन जा नसीब बेड़ा। अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर, अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर, दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र, आयो तने जो तबीब महकार थी वया, आयो रब जो हबीब पुकार थी वया, खुलिया उम्मत जा, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा। अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग, लातई सीने सां सभाग, पोती महबूबण माग, खई लालण लबीब चिमकार थी वया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया, थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर, थिया दर्द कुलई दूर खुशू कयूं हर हूर, चयो हर कहीं गरीब तकरार थी वया, ठंडे केसर जा नसीब बेड़ा पार थी वया। ओ कई करमुला ईद मिली साथ सईद, रब हमीद मजीद ॾिनी नेमत जी नवीद, थिया बाहर गरीब बहार थी वया, खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा। जेॾीमहिल सोने हबीब जी आमद थी, अम्मा फरमाए थी मुंहिंजे वजूद मां नूर निकितो, ऐं हुज़ूर जीअं विलादत थी त सोने सरदार पंहिंजो सिर सजदे में रखियो। पुट जीअं सजदो थींदो आहे न शरई सजदो, हथ ऐं पेशानी नक ज़मीन ते, ईअं मुंहिंजे लॼपाल में बि सजदो सजदो करे वरी उथी वेठा, पंहिंजे सॼे हथ जी अशद आंगुर मथे करे चप मुबारक चुरिया, हीअं पिया चवनि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नी रसूलुल्लाह। मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवा कोई इबादत जे लाइक़ नहीं, ऐं मां शाहिदी थो ॾियां त मां ई अल्लाह जो रसूल आहियां। ओॾी महिल अम्मा साइण थी फरमाए त मुंहिंजे बच्चे जा चप मुबारक चुरन पिया, आवाज़ पियो अचे, मिठड़ो मिठड़ो आवाज़ पियो अचे त रब हबली उम्मती, रब हबली उम्मती, मुंहिंजा पालणहार मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे। के अब्बे पंहिंजे बच्चनि जे लाइ हीअं दुआ न घुरी हूंदी, के अम्मड़ पंहिंजे औलाद जे लाइ हीअं दुआ न घुरी हूंदी जीअं तुंहिंजे मुंहिंजे नबी असांजे लाइ दुआ घुरी। अहिड़े नबी जे अचण ते ख़ुशी न थींदई?
एड़े आका जे अचण जो मिलाद न मल्हाईंदे चओ मल्हाइबो हाँ ॿियो कुझु बि न आहे हिकिड़ो पाणीअ जो गिलास बि मिलाद जी नियत सां विराई त बि तुंहिंजो नालो मिलाद में लिखी बरचुंडी शरीफ वारो गुज़रे हूंदो हज़रत भूरल साईं रहमतुल्लाह अलैह हज़रत भूरल साईं फरमाई त गिलास उन में पाणी विझबो आहे त काफ़ी सारो पाणी पवंदो पर गिलास खे ऊंधो कयो त हेठों सनड़ी वट हूंदी आहे उन के गिलास के ऊंधो करे उन में थोड़ो पानी विझो थोड़ो हिकिड़ो ढुक बि न थोड़ो पानी पवंदो पाण फरमाईंदा हा त जेकॾहिं गिलास जेतिरो पाणी मिलाद में ख़ैरात कयो इन जो त अजुर मिलंदो पर हिन कनी हेठों वारी जेतिरो बि थोड़ो पाणीअ जी लपड़ी बि ख़ैरात कयो मिलाद में ख़र्च कयो इन जो बि तव्हांखे अजुर सवाब सिलो मिलंदो सीरत शानी वारो इमाम साली नकुल आणे थो हिकिड़े वली सगोरे के मदीने वारे मीर जो दीदार थियो सोने नबी जी ज़ियारत थियसि अर्ज़ कई या रसूल अल्लाह जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो अचे थो हिकिड़ा माण्हू मिलाद था मल्हाइनि ख़ुशियूं था मल्हाइनि चरागा था कनि ख़ैर ख़ैरातूं था कनि बतियूं बिजलियूं था ॿारनि हिकड़ा वरी रोकन था ये न कयो ही न कयो भी मिलाद बिदत ना जायजा या रसूल अल्लाह मुखे बुधायो अवां के केड़ी गाल दी वणे सुभान अल्लाह बुधंदो साईं जर केड़ो जवाब बुधंदो मदीने वाले साईं फरमायो त मन फरह बिना फरहना बे जेको असां जे अचण ते खुश थींदो आ असां बोने सा खुश थींदा जेको असां जे अचण ते खुश थींदो आहे असीं उन सां जेकॾहिं मदीने वारो साईं खुश थिए वो चाचे वारा कावड़ जंदा न पिया कावड़ जन केड़ो मुंहिंजी बनीअ खे ॿोड़ींदा केड़ो मुंहिंजो रिढुंडो धणो आहे जेको भेलाए वेंदा पुट को कावड़ जे थो त कोई कावड़ जे असां त मिलाद मल्हाईंदासीं सुभान अल्लाह शुक्र जो असां अहले सुन्नत आहियूं मुस्तफा जे मिलाद मल्हाइण वारा आहियूं ऐं जेकी मुनकिर हुया न हिन साल उन्हनि बि मिलाद कया जलसा बि कया अथनि मिलाद नबी जे नाले से मुंहिंजो हिते रख कल्ह थी चए पियो त मिलाद हराम आहे हाणे मिलाद जो इश्तिहार छापियो आहे मिलाद मुस्तफा तरसना किथे गाला हक हक अज न मञने सुभाणे मञणो पवंदी सुभाणे न मञने परीअ मञणो पवंदी असां त साईं सां दिल लाए वेठा आहियूं असां त सोणे नबी जे अचण ते ख़ुशियूं पिया था कयूं पिया कंदासीं रुगे रबीउल अव्वल न पर सुन्नी त 12 महीना सोणे नबी जो मिलाद पिया मल्हायूं छा था चओ हाँ सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या आमद तुझी थी आका ये जायो आना जमदो ना तुझ मिसल जानी जग में ना तुझ मिसल जानी जग में हिते आयो आना ईंदो कोई हुयो नारो वठल ऐं खुद नो थियल हुयो गुस्ल ॾिनल ऐं तेल मथियल हुयासीं जो सुरमा कजल पियल हुया
कजल पियल एड़ा कजलाता बन दींदो को ये आमद तो जीती आका दिया ये आयो आनाइंदो को थिया नूर सदा चमकार चिट्टा अम्मा शाम जुमारियो महल दिठा तुंजा हार सिंगार ओ यार सुठा तुंजा हार तुंजा हार सिंगार ओ यार सुठा तुंजो सानी न साजन थींदो को सुभान अल्लाह लथियूं फरकन ता मलकन फौजो गिलमान हूरन जू औजो जिन मलक ईमान जू मौजू ये कहीं विलादत बींदो को ये आमद तो जी थी आका ये जायो आना जमंदो तू बरकत बन जी आयो जानी जगते रहमत सायो तू सिकवरन सरमायो तू सिकवरन तू सिकवरन सरमायो रहे शाद जो तो सा सलीदो को ये आमद तुझी थी आका जिए आमद हाँ मिठा सोना हबीब असांजे ला रहमत जो सायो छोरन जो छप्पर बणजी आया मिस्कीनन जा मददगार बणजी आया ऐं असांजे लाइ नजात ऐं छोटकारे जो रस्तो खणी आया पाण सां गॾु अल्लाह जो क़ुरान कलामुल्लाह खणी आया ऐं जन्नत ॾे वञण वारो रस्तो सेखारण आया थकिजी पिया आहियो जी अॼु त मां चवां थो फजर ते ॻाल्हि कयां इजाज़त आहे फजर ते जी साईं इजाज़त ॾिनी आहे कहिड़ा कहिड़ा फजर ते वेंदो ख़ुदा ख़ुशि कंदो तव्हांजे इश्क खे सलाम आहे तव्हांजी मोहबत खे मुंहिंजो सलाम आहे मां सलूट थो कयां तव्हांजी मोहबत सुबुह ताईं कोन वेंदासीं बसि 4 ॻाल्हियूं मोहबत जूं ॿुधो सोना हबीब आया अल्लाह जो कुरान खणी आया शरीयत खणी आया इस्लाम खणी आया अहकाम खणी आया जन्नत जो रस्तो ॾेखारण ऐं सेखारण आया साईं फरमाइनि था मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं हिकु शख़्स बाहि बारी जेॾीमहिल बाहि मची बबड़ भड़की पिया पोइ माण्हू ज़ोरी पिया बाहि ॾे वञनि हिकिड़ो शख़्स वरी उन्हनि खे चेल मां भाकुर विझी छिके पोइते हटाए पियो बाहि खां बचाए पियो बाहि भरे पई न माण्हू ज़ोरी वञनि पिया बाहि में हिकिड़ो चेल मां भाकुर विझी उन्हनि खे बाहि खां बचाए पियो पोइते हटाए पियो साईं फरमाए त मुंहिंजो मिसाल ईअं आहे अल्लाह बाहि बारी आहे रब जहन्नम जी बाहि बारी आहे ख़ल्क़ दोज़ख ॾे भॼंदी थी वञे मां मुहम्मद तव्हांखे भाकुर में विझी तव्हांखे छिके जहन्नम खां बचाए जन्नत ॾे पुॼाइण आयो हाँ शैतान छिकियूं थो वञे जहन्नम ॾे मदीने वारो साईं भाकुर पाए छिके जहन्नम खां बचाए तोखे जन्नत ॾे थो वठी वञे टंडे केसर वारा मूंखे ॿुधा त शैतान जो भाकुर तो वणई आहे मदीने वारे साईं जो कंहिंखे मदीने वारे साईं जो भाकुर वणे थो
सोने नबी जो बाकुर वणे तो अज अहद कयो तो नमाज 5 वक्त पढ़ मस्जिद के आबाद कबो अल्लाह जो जिक्र कबो ऐं बच्चन के कुरान पढ़ाइबो तवांजे पाड़े में ही मदरसो आहे मदरसा फैजान हबीब सुभान अल्लाह फैजान हबीब मदीने वाले साईं जो फैजान इन मदरसे में जारी आहे पंहिंजे बच्चन के इन मदरसे में छॾियो कबूला जी औलाद तांजो कुरान जो हाफिज थे दीन जो आलिम थे तमा पाण भी नेक हुजो पंहिंजे बच्चन के वामुर आलक बिसलात पंहिंजे घर वारन के नमाज जो हुकुम दे बस्तबिर अलैहा तू पाण भी नमाज ते पाबंदी कर नमाज जन्नत जो चिट्ठो आ नमाज बेहश्त जो सर्टिफिकेट खपे वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो अल्लाह जो जिक्र कयो सोने नबी की सुन्नत शरीयत दीन वाले रस्ते ते अमल कयो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो रोजी हलाल जी टुकर फोर हलाल जो खाओ जे पेट में हलाल पहुंदो आ न उन जो दुआऊं रब कबूल कंदो जे पेट में हराम जो गिरो हुजे उन जी का दुआ रब वट न घामंदी आ वो मिठा अल्लाह जे दर ते मोट मुस्तफा जे दर ते मोट सोने नबी जे दर जो सच्चो आशिक बनजी वन तुझी दुनिया भी आबाद तुझी आखिरत भी आबाद अल्लाह करीम जो चवण तवा संजो बुधन पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए सोने नबी जे दर जी सच्ची गुलामी नसीब